हाकिम खान, मां चाहियां थो तूं हींअर मुंहिंजे उताब ते निकिरी अच। किथे गफ़ार जीअं मूंखे माराइण जो प्रोग्राम त न ठाहियो अथव? हाकिम खान, तूं मुंहिंजी ताक़त आहीं, त पोइ मां तोखे माराए पाण खे कमज़ोर थोरी कंदुसि। ठीकु आहे कमाल खान, कलाक वधि तर्स, त पोइ मां अचां थो तव्हांजे तरफ़। मूंखे इंतज़ारु आहे। हाकिम खान में वरी कहिड़ो कमु पातो तो बाबा साईं? इहे वॾनि जा कम आहे, तूं हिनखे छॾ। मां तोखे हिकिड़ो ॿियो कमु ॿुधायां थो। जी बाबा साईं, हुकुम कयो। अदा सभिनी खे लालच ॾेई ऐं सभिनी ॻोठ वारनि खे मुंहिंजो दुश्मन बणाए वियो आहे। बाबा साईं, ॻोठ वारनि में एतिरी हिमत ई न आहे जो तव्हां सां दुश्मनी कनि। इक़बाल जेका लालच हूंदी आहे न, उहा गिदड़ खे शींहुं बणाए छॾींदी आहे। तव्हां सही आहे बाबा साईं। रईस जेका ज़मीन ॻोठ वारनि में विराए वियो आहे। हा सोडर, हाणे न ॻोठ वारनि जे दिमाग़ में इहा हवा फिरंदी हूंदी त जेसिताईं इहो कमाल खान मरे नथो तेसिताईं इहा मिल्कियत असांखे कोन मिलंदी। जेकॾहिं ॻोठ वारनि ज़मीन जो हिसाबु लॻाइनि त हिक हिक जे हिसे में 10 खां 15 करोड़ जी ज़मीन ईंदी। इन जे करे जेकॾहिं ही ॻोठ वारा सभु पाण में गॾिजी विया न त पोइ मूंखे मारण में देरि कोन कंदा। तेसिताईं तव्हां ॿिन्ही जो इहो कमु आहे ऐं पाण सां गॾु हेबत खे बि चई छॾियो। तंहिं करे तव्हां ॿई हेबत 24 कलाक ॻोठ वारनि ते नज़र रखो। तव्हांजो इहो ई कमु आहे। तंहिं करे तव्हांखे चवां थो त हुनजे दिमाग़ मां इहा हवा ई कढी छॾियो, इहो लालच जो भूत कढी छॾियो। हिन ॻोठ वारनि खे मां पंहिंजे जुते जी नोक ते रखंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।